मलूक तू अॼु होड़े ते अकेलो वेठो आहीं, तोसी ख़ैर त आहे? हाँ जानिब, ख़ैर आहे। मूंखे लॻे थो त या तू अॼु कंहिंसां रुसी आयो आहीं या कंहिंसां विड़ी आयो आहीं। हाँ यार जानिब, ऐं कंहिंसां विड़ी बि आयो आहियां त कंहिंसां रुसी बि आयो आहियां। पोइ तूं मूंखे सुणाए, कंहिंसां विड़ियो आहीं, कंहिंसां रुसी आयो आहीं? जानिब, तो ई त मूंखे चयो त सच ॻाल्हाइण खां कॾहिं बि न कीबाइजा ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ हमेशह आवाज़ उथारींदो रहिजा। जानिब, तो ई त चयो न, जेसीं ताईं आं ग़रीब ऐं मिसकीन पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि पंहिंजी ज़ुबान सां न कंदा, तेसीं ताईं अव्हां जा हक़ मांगर गड़काईंदा रहंदा। हा, इहो सभु कुझु मूं तोखे चयो हो। इन में ई त आं ग़रीब माण्हुनि जी भलाई आहे। पर तूं मूंखे ॿुधाए, तोसां थियो कुझु आहे? हिते ग़रीब माण्हुनि खे गोलो तंग थो करे, इहा त ख़बर तोखे बि हूंदी। हा, आउं गोले जे पिते खां बि वाक़िफ़ आहियां। पोइ हिते ग़रीब माण्हू खे मागर वारा ॾंद ॾेखारे उन्हनि खां उन्हनि जी रोज़ी फुरे वञी रईस मतारे ख़ान खे ॾींदो आहे। उन ॻाल्हि तां मूं गोले खे सच चई ॾिनो ऐं मूंसां विड़ियो ई मुंहिंजा कपिड़ा फाड़े ॾिनाई। गोलो त आहे गोली हणण जहिड़ो, पर रईस मतारे ख़ान जे करे अञा पियो बचे। रईस मतारो ख़ान बि अलाह त की न। हाओ, पर उन सां मुहाॾो अटकाए केरु? हाणे जेकॾहिं न गोलो मूंसां विड़ियो त अहिड़ा बांठा ठोकी थो साज़, पोइ भले रईस मतारो ख़ान मूंखे जेल में हणाए छॾे। पर मलूक तूं कंहिं ॻाल्हि में तकड़ न कजाए। इहे सभु मसइला आउं अख़बारुनि ऐं नेट ते ॾींदो आहियां। नेट ते इन्हनि माण्हुनि जो हिकु ॾींहुं छेड़ो ज़रूरु ईंदो, पर तूं सच चवण खां कॾहिं बि न कीबाइजाए। सच में मच ज़रूरु आहे, पर उनजो मज़ो ई पंहिंजो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।